गाड़ी अब्दुल का चौंका है वो बेग जो तो bien शहदादपुर में भी एहतजाज कयो वियो आहे। उनजा तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे शहदादपुर खां KT न्यूज़ रिपोर्टर शाद मंगी। जी शाद। रोशनी, शहदादपुर वेझो आपाशी दूसरो डिवीज़न नवाब शाह जे शाहपुर माइनर जे कुछ ॾींहं में 6 महीननि खां लाॻीतो पाणी जे सख़्त खोट ख़िलाफ़ आबादगार अॻवान गुलाम कादिर भांगजो, फकीर यूसुफ डायरी, कामरेड अली नवाज़ डायरी, मोहम्मद मुरीद कोसो, अमाला डायरी बेन जी अॻवानी में लतीफ़ पार्क खां प्रेस क्लब शहदादपुर ताईं रैली कढी नगर उस में सख़्त एहतजाज कयो। उन मौक़े ते आबादगार अॻवाननि ख़िताब कंदे चयो त असां सां ज़ुल्म जी इंतिहा आहे जो गुज़िरियल 6 महीननि खां असां वटि पाणी न आया आहियो, जंहिं करे शाख जे अरड़नि खां मथे वाक़िफ़ कोर्सनि ते 14,000 एकड़ ज़री ज़मीन बंजर बचिजी रही आहे। हिन ॿुधायो त जो पाणी असां वटि करो हुजण जे करे हिन वक़्तु हालत इहा आहे जो 20 खां मथे ॻोठनि जा माण्हू चोपायो माल उन वेगे मरी रहियो आहे। केतिरा ई हारी ख़ानदान बुख ऐं बेरोज़गारी खे लॻभॻ करण लाइ तयारियूं करे रहिया आहिनि। हिन मौजूदा निगरान हुकूमत खां घुर कई त असां आबादगार जे तबाही जो नोटिस वठी शाहपुर माइनर ते रेंजर्स मुक़ररु करे असां वटि पाणी जी पहुच यकीनी बणाए फाका कशी गॾु पलाण खां बचायो वञे। हिन चेतावनी ॾिनो त 2 ॾींहंनि जे अंदरि ॼाणायल शाख रेंजर्स मुक़ररु न थी ऐं पाणी जी पहुच न थी शाहपुर चाकर में धरनो ऐं सख़्तु एहतजाज कयो वेंदो। जी रोशनी। वॾी महिरबानी। नाज़रीन, शहदादपुर खां शाद मंगी असांखे तफ़सील ॾिना आहिनि। मुख़्तलिफ़ शाख़ुनि में पाणी जी खोट ख़िलाफ़ आबादगारनि पारां एहतजाज